सरवरी जमात जे रूहानी पेशवा एम.एन.ए. मटियारी मखदूम जमील ज़मा मटियारी पहुची सिंध मेमन इताज सरबराह हाजी अब्दुल रज़ाक मेमन जी वफ़ात ते संदुस वारसन भाउ हाजी नियाज़ मेमन ऐं पुटनि शहज़ाद मेमन, शहज़ोर मेमन, जुगनू मेमन, अब्दुल शकूर मेमन, अब्दुल कादिर, चीनू मेमन, सदाम मेमन सां ताज़ियत कई। हुन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा जो चवणु हो त हाजी अब्दुल रज़ाक मेमन तमामु बहितरीन माण्हू हो, संदसि वेझा लाॻापा हुआ। संदसि विछोड़ो यकीनन मटियारी ज़िले जे माण्हुनि लाइ हिकु वॾो नुक़सानु आहे। मखदूम जमील ज़मा जो चवणु हो त मटियारी मेगा करप्शन स्कैंडल मटियारी ज़िले लाइ बदकिस्मती जी ॻाल्हि आहे। स्कैंडल जी बहितरीन नमूने सां जांच कई पई वञे। असांखे पंहिंजनि इदारनि ते एतमाद आहे। स्कैंडल में मुलविस सभिनी माण्हुनि ख़िलाफ़ चाहे केर बि हुजे कानून जे मुताबिक़ कार्रवाई कई वञे। हाजी साहब सां तमामु घणो वक़्तु गुरबाई मोहबत और हुनखे सिराज ते सीन पेश पहुचा ऐं अलाह से हुनखे जन्नत में जाए। अॼु मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो ई। सर मटियारी मेगा करप्शन पे आप कुछ कहना चाहेंगे इस सिलसिले में? जी मैंने कल भी कहा था उसमें कि साफ और शफाफ इंक्वायरी होनी चाहिए, चाहे किसी के खिलाफ भी होनी भी चाहिए, पैसे वापस भी आने चाहिए और जो जिस रोड के लिए रखा था वो रोड बनना भी चाहिए क्योंकि हमारी सारी सड़कें टूटी हुई। मखदूम जमील ज़मा जो चवणु हो त मोटरवे मनसूबे खे मुकमल थियणु घुरिजे। इहो अवामी सहूलियत जो मनसूबो आहे। हिकु सवाल जे जवाब में मखदूम जमील ज़मा जो चवणु हो त असलम पीरज़ादो खे हिफ़ाज़ती ज़मानत न कराइणु घुरिजे हा। मुंहिंजो कोऑर्डिनेटर सिर्फ़ु असलम पीरज़ादो न आहे पर मुंहिंजा काफ़ी कोऑर्डिनेटर आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे। हिकु सवाल जे जवाब में मखदूम जमील ज़मा जो चवणु हो त मुंहिंजूं ॿ जमायतूं आहिनि। रूहानी लिहाज़ खां मुंहिंजी सरवरी जमायत आहे जॾहिं त सियासी बुनियाद ते मुंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जंहिंजो बुनियाद ई असांजे ॾाढे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां गॾिजी रखियो हो। उन करे मूंखे ॿई जमायतूं संभालणियूं आहिनि। मखदूम जमील ज़मा जो चवणु हो त इमरान ख़ान हिकु क़ौमी लीडर आहे। जहिड़ीअ तरह नवाज़ शरीफ़ मौलाना फज़ल रहमान क़ौमी लीडर आहिनि अहिड़ीअ तरह इमरान ख़ान बि क़ौमी लीडर आहे। उनखे उन मुताबिक़ डील कयो वञे।